ठुकराठो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद सेन मंगी जे रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठे समेत यूसी मुबारकपुर में तरक्याती स्कीमुनि जो पीपल्स पार्टी के अॻूणे सूबाई वज़ीर ॼाम इकराम धारे जो इब्तिदा करे छॾियो। वधीक तरक्याती स्कीमूं फराहम करण जो ऐलान। मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾिजाणियूं, माण्हुनि सां मुलाक़ातूं। पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे जंहिं हमेशह माण्हुनि खे सहूलियतूं फराहम कयूं आहिनि। ठुकराठो मुबारकपुर में प्योर बिलाको रोडनि जी तमीर तोड़े साफ़ पाणीअ लाइ मेगा प्रोजेक्ट स्कीमियूं ॾिनियूं आहिनि। हितां जा माण्हू ख़ुशनसीब आहिनि जो पीपल्स पार्टीअ खे वोट ॾेई कामयाब कनि था। असांजी कोशिश हूंदी आहे त अवाम जे एतमाद ते पूरो लही सघूं। बदकिस्मत सां सुई गैस जी स्कीम वफ़ाक़ हवाले थी वई, जेका असां फराहम नाहियूं करे सघिया। जेकी रहियल ॻोठ ऐं मोहल्ला आहिनि उन्हनि खे पिणु तरक्याती स्कीमूं फराहम कंदासीं। अॻूणे सूबाई वज़ीर ॼाम इकराम धारे जो मुबारकपुर में इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब। ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलियतूं ऐं मसइला हल न थियण जूं शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। इंशाअल्लाह मुकम्मल कंदासीं। असांजी इहा कॾहिं बि सोच न आहे रही त कंहिं यूसी में घटि या कंहिं में वधीक। हुते बि एशियन बैंक जो जेके वॾी स्कीम हले पई ऐं इंशाअल्लाह उन्हनि वटि दोस्तनि वटि बि जेका मतिलबु जंहिं शइ जी डिमांड हूंदी उहा बि पूरी कंदा। साईं 15 सालनि खां बस रोड ते जेकी वञे थी हायर सेकेंडरी स्कूल या टफ टाइल जो वाइदो थियल हो 15 साल थिया आहिनि। ठिकराठो में हू न अञा मुकमिल थी विया त हिते रोड मिलंदो। ॾिसो स्कीम जेका बि अप्रूव थींदी आहे उन जो हिकिड़ो टाइम हूंदो आहे। का स्कीम 2 सालनि जी हूंदी आहे, का 3 सालनि जी हूंदी आहे। उहा स्कीम बि पूरी कंदासीं। कुझु स्कीमां के टेक्निकल वजह हूंदियूं जंहिंजे करे रुकिजी वेंदियूं आहिनि, पर उनखे बि पूरो कराईंदासीं। सर ठिकराठे जी बाईपास जंहिंखे 5 साल गुज़री चुकिया आहिनि उहा बि अञा ताईं पूरी न थी आहे। छो कहिड़ी ठिकराठो बाईपास खे 5 साल मुकमल थी चुका आहिनि, 10 किलोमीटर अञा ताईं मुकमल न थी। उहो कराईंदासीं। बाईपास ते कमु हले थो, तेज़ी सां हले। 5 साल थी विया आहिनि।